आओ उलमा से पूछ ले। को हुकुमा यो मनसूख थी चुको आहे। नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम नमाज में रफ़ुल यदैन करण का मना फरमायो। इन ते कुछ हदीसूं बयान करे आया आहियूं। अज भी इन्हीं के हवाले से एक हदीस पाक मुख्तलिफ़ अहादीस की किताबन में बयान कंदासीं। हदीस पाक शरह मुश्किलुल आसार इमाम तहवी जी या किताब हदीस जी, इनमें हदीस नंबर 5926 नंबर हदीस। इनमें यो ज़िक्र अन जाबिर बिन समुरा, हज़रत जाबिर बिन समुरा खाएँ क़ाल दख़ल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मस्जिद, नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जब मस्जिद में दाखिल थिया। फ़रआ क़ौमन युसल्लून, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ही कौम के ॾिठो जेकी नमाज़ पढ़ी रही हुई। वक़द रफ़अू ऐदियहुम, ऐं उहे नमाज जे अंदरि रफ़ुल यदैन करे रहिया हो, यानी उन नमाज में रफ़ुल यदैन कयो। फ़क़ाल माली अराकुम तरफ़ऊन ऐदियकुम कअन्नहा अज़नाबु ख़ैलिन शुम्सिन, त छा वजह आहे जो मां तव्हांखे ॾिसां थो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम उन नमाज़ पढ़ण वारनि खे हुकुम फरमायो, त छा वजह आहे, छा ॻाल्हि आहे जो मां तव्हांखे ॾिसां थो जो तव्हां नमाज़ में रफ़ुल यदैन करे रहिया आहियो, बार बार हथ खणी रहिया आहियो शरीर घोड़नि जी दुमुन वांगुरु। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उस्कुनू फ़िस्सलाह, नमाज़ जेको आहे न सुकून ऐं आराम सां अदा करियो। इहा ई हदीस पाक सही इब्न हिब्बान में मौजूद आहे। हज़रत जाबिर बिन समुरा खां ऐं सही इब्न हिब्बान जी हदीस नंबर 1878 ऐं 1879 नंबर हदीस। इन जे अल्फाज थोड़ा मुख्तलिफ़ आहिनि। मफ़हूम हिकु ई आहे 1879 नंबर हदीस जो। त इन में आहे त अन जाबिर बिन समुरा, हज़रत जाबिर बिन समुरा अन नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, वो नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम का रिवायत था कनि, यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुकुम था बयान कनि। अन्नहु दख़लल मस्जिद, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद में दाखिल थिया। फ़अबसरा, हिते लफ़्ज़ फ़अबसरा क़ौमन, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु कौम खे ॾिठो। उते रआ मफ़हूम हिकु ई आहे, मक़सद मतिलब ऐं मफ़हूम हिकु ई आहे, लफ़्ज़ जुदा जुदा आहिनि। फ़अबसरा क़ौमन क़द रफ़अू ऐदियहुम, त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम कौम खे ॾिठो जो उहे नमाज में रफ़ुल यदैन करे रहिया हुआ। क़द रफ़अू कअन्नहा अज़नाबु ख़ैलिन शुम्सिन, त उन्हनि ईअं रफ़ुल यदैन कयो जीअं घोड़ो जेको शरीर घोड़ो हूंदो आहे न, पंहिंजी दुम इन तरीक़े सां हिलाईंदो आहे। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे हुकुम ॾिनो उस्कुनू फ़िस्सलाह, नमाज सुकून सां पढ़ो, आराम सां पढ़ो, यानी रफ़ुल यदैन न करियो। ऐं सही मुस्लिम में हदीस पाक 871 नंबर हदीस, 871 नंबर हदीस में उनके अल्फाज आहिनि अन जाबिर बिन समुरा क़ाल ख़रज अलैना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ाल, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम असां वटि तशरीफ़ फरमा थिया, तशरीफ़ खणी आया। फ़क़ाल, फरमायो माली अराकुम राफ़िई ऐदीकुम कअन्नहा अज़नाबु ख़ैलिन शुम्सिन, छा वजह आहे जो मां तव्हांखे ॾिसां थो जो तव्हां नमाज में शरीर घोड़नि जी दुमुन वांगुरु हथ हिलाए रहिया आहियो, रफ़ुल यदैन करे रहिया आहियो। उस्कुनू फ़िस्सलाती, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम फरमायो त नमाज में सुकून इख्तियार करियो, नमाज आराम सां पढ़ो, बार बार रफ़ुल यदैन न करियो। इनमें भी इहो हुकुम थियो त रफ़ुल यदैन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुकुम सां मनसूख थी चुको आहे। महबूब अलैहिस्सलाम ख़ुदि मना फरमायो। ऐं इन हदीस पाक में मज़ीद अल्फाज आहिनि, उनखे बयान कंदो हलां। सुम्मा ख़रज अलैना, पोइ हिकु मरतबा महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम असां वटि तशरीफ़ फरमा थिया। फ़रआना हलक़न, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे ॾिठो जो असां हलक़नि में, यानी जुदा जुदा मुतफ़रिक़ वेठा हुआसीं। फ़क़ाल माली अराकुम इज़ीन, छा वजह जो मां तव्हांखे ॾिसां थो तव्हां
जुदा जुदा गुरोहनि में वेठा आहियो, गॾु थी करे जेको आहे न वेहो। सुम्मा ख़रज अलैना फ़क़ाल, हिकु मरतबा वरी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम असां वटि तशरीफ़ फरमा थिया। फ़क़ाल अला तसुफ़ून कमा तसुफ़ुल मलाइकतु इंद रब्बिहा, छा तव्हां उहे नमाज़ में सफ़ूं नथा ठाहियो जीअं फ़िरिश्ता जेको आहे न पंहिंजे रब अज़्ज़ व जल वटि सफ़ूं ठाहींदा आहिनि। फ़क़ाल या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व कैफ़ तसुफ़ुल मलाइकतु इंद रब्बिहा, सहाबा किराम अर्ज़ कई या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त फ़िरिश्ता अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में कीअं सफ़ूं ठाहींदा आहिनि, उन्हनि जे सफ़नि जो अंदाज़ छा आहे। क़ाल युतिम्मून सुफ़ूफ़ल उवल व यतरासून फ़िस्सफ़ी, उहे पंहिंजो पहिरियों सफ़ा जेके आहिनि मुकमल कंदा आहिनि, ज़रा बराबरि बि कोई विथी न हूंदी आहे, जॻह ख़ाली न हूंदी आहे, ऐं उहे ईअं मिली करे बीहंदा आहिनि जीअं हिकु सीसा पियायल दीवार हूंदी आहे, ढांबर सां लोहो सां ठहियल दीवार हूंदी आहे, ईअं हिक ॿिए सां चिबड़ी करे बीहंदा आहिनि। व यतरासून फ़िस्सफ़ी, यतरासून इन मां ई अरबी में लासिक आहे, जीअं असां टेप चिपकाइण वारो हणंदा आहियूं त जीअं टेप चुंबड़ी पए जिस्म सां, त ईअं सहाबा किराम हिक ॿिए सां नमाज़ में बीहंदा हुआ, कुल्हे कुल्हे सां ईअं चिंबड़ाए करे बीहंदा हुआ। व यतरासून, बहरहाल इन हदीस जो जेको पहिरियों हिसो हुयो उहो मुंहिंजो मौज़ू हो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज़ में रफ़ुल यदैन करण खां मना फरमायो। ऐं अगली हदीस आहे 873 नंबर हदीस, इन में आहे त सहाबा किराम जॾहिं सलाम फेरंदा हुआ, इहो त मां पहिरियों बि सुनन नसाई जे हवाले सां बयानु करे आयो आहियां त रफ़ुल यदैन कंदा हुआ सलाम फेरींदे वक़्तु हथ जे इशारे सां। हदीस पाक आहे सही मुस्लिम जी 873 नंबर हदीस। अन जाबिर इब्न समुरा, ऐं वाक़िया ॿई जुदा जुदा आहिनि। जेको सलाम वारो वाक़ियो आहे जीअं बि हदीस में बयानु थियल आहे, उहो गौर कंदो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे पोयों सहाबा नमाज़ पढ़ी रहिया हुआ, ऐं जेको रफ़ुल यदैन करण जो जेको हुकुम आहे त उहे सहाबा नमाज़ पढ़ी रहिया हुआ त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम तशरीफ़ फरमा थिया, जेके असां अक्सर बयानु करे आहियूं। जो सहाबा नमाज़ पढ़ी रहिया हुआ त हुज़ूर अलैहिस्सलातु तशरीफ़ फरमा थिया, ऐं हीअ आहे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे पोयों नमाज़ पढ़ी रहिया हुआ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु। अन जाबिर इब्न समुरा क़ाल कुन्ना इज़ा सल्लैना मअ रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुलना, असां नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जॾहिं नमाज़ पढ़ंदा हुआसीं, जो कुन्ना इज़ा सल्लैना मादिया इस्तिमरारी में इहो हुकुम हो, क़ुलना असां चवंदा हुआसीं अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह व अशारा बियदिही इला जानिबैन। ऐं जॾहिं असां सलाम फेरींदा हुआसीं त ॿिन्ही तरफ़ सलाम सां गॾु हथ सां इशारो कंदा हुआसीं, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, हेॾे फेरींदा हुआसीं बि हथनि सां इशारो, हेॾे फेरींदा हुआसीं बि हथनि सां इशारो कंदा हुआसीं। त पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इन खां मना फरमायो, त हुकुम फरमायो फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अलामा तुमिऊन बिअयदीकुम कअन्नहा अज़नाबु ख़ैलिन शुम्सिन, ही तव्हांखे छा थी वियो आहे जो सलाम जे वक़्तु नमाज़ में जेको आहे न शरीर घोड़नि जे दुमनि वांगुरु हथु हिलायो था, त इन्नमा यकफ़ी अहदुकुम अन यदअ यदहु अला फ़ख़िरी सुम्मा युसल्लिमु अला अख़ीही मन अला यमीनिही व शिमालिही। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम फरमायो तव्हां मां हर हिकु जे लाइ इहो ई काफ़ी आहे जो तव्हां मां हर हिकु जेको आहे पंहिंजा हथ राननि ते रखे, पंहिंजे गोॾनि वटि रखे ऐं पोइ सलाम करे। जेको बि सॼे पासे आहे, जॾहिं सॼे पासे सलाम करे त सॼे पासे वारनि जे सलाम जी नियत करे, खॿे पासे आहे त खॿे पासे वारनि जे सलाम जी नियत करे, हथु न खणे। महबूब अलैहिस्सलाम इहो तव्हांजे लाइ काफ़ी आहे जो हथु गोॾनि ते रखो ऐं सॼे पासे सलाम फेरियो त सॼे ॿाहिरि जेके आहिनि तव्हांजा उनजे सलाम जी नियत कयो, खॿे पासे जेके आहिनि उनजे सलाम जी नियत कयो। इहो ई मौज़ू अगली हदीस में भी मौजूदु आहे। 874 नंबर हदीस सही मुस्लिम जी, ये सही मुस्लिम जी हदीस मां बयानु करे रहियो आहियां। 873 नंबर ऐं 874 नंबर जो बि इहो ई मफ़हूम आहे, अल्फाज़ थोरा मुख़्तलिफ़ आहिनि।
हज़रत जाबिर बिन समूरा फरमाता क़ाल सल्लैतु मअ रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़कुन्ना इज़ा सल्लमना क़ुलना बिअयदीना अस्सलामु अलैकुम। असां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु नमाज़ पढ़ीसीं, जॾहिं असां सलाम फेरदा हुआसीं त असां क़ुलना बिअयदीना, असां हथनि सां चवंदा हुआसीं अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मना फरमाया फ़क़ाल मा शानुकुम तुशीरून बिअयदीकुम कअन्नहा अज़नाबु ख़ैलिन शुम्सिन। छा वजह आहे, छा मामिलो आहे, कहिड़ी वजह आहे जो तव्हां सलाम फेरो था ऐं वरी उन वक़्तु बि हथ जेको आहे न खणो था शरीर घोड़नि जी दुमुनि वांगुरु। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ईअं न कयो, बल्कि इज़ा सल्लम अहदुकुम फलयल्तफ़ित इला साहिबिही वला युमी बियदिही। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जॾहिं त सलाम फेरो त पंहिंजो चेहरो, सलाम कयो त चला चेहरो फेरो, सॼे पासे चेहरो, खॿे पासे फेरो ऐं हथ सां इशारो न कयो, बल्कि पंहिंजे साहिब यानी तव्हां सां गॾु जेके सॼे पासे ॾे आहिनि, जेके खॿे पासे आहिनि, उनखे सलाम करण जी नियत कयो, हथ सां इशारो न करियो। इन मां मालूम थियो त रफ़ुल यदैन जो जेको हुकुम आहे नमाज़ जे अंदरि बि ऐं जंहिंमहिल सलाम फेरण वक़्तु साहबा हथ खणंदा उन वक़्तु बि महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम रफ़ुल यदैन खां मना फरमायो। हाणे कुझु माण्हू जेके आहिनि इन जेके आहिनि हदीसनि जो मफ़हूम इहो बयानु कंदा आहिनि त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सलाम फेरण जे वक़्तु जेको हथु खयो वेंदो आहे उन वक़्तु मना कयो, ॿियो मना न आहे, ॿियो मनसूख़ न आहे। हालांकि हक़ीक़त इहा हदीसनि ते गौर ऐं फ़िकिर कंदा वाक़ियात जुदा आहिनि। हिकु आहे त जेको महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम तशरीफ़ खणी आहे, साहबा नमाज़ पढ़ी रहिया, उन वक़्तु रफ़ुल यदैन करे रहिया, नमाज़ जे अंदरि रफ़ुल यदैन करे रहिया हुआ त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मना फरमायो। ऐं हीअ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु नमाज़ पढ़नि पिया, जॾहिं सलाम फेरियऊं ऐं नमाज़ खां ख़ारिज थी चुका हुआ त सलाम जे ज़रिए इशारा पिया कनि, इन खां बि महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मना फरमायो। त इन ही मुख़्तसर हदीसूं मां कुझु बयानु कयूं आहिनि, हदीसूं त खोड़ आहिनि, मफ़हूम मसइलो सम्झाइण जे लाइ मां 2 या 3 जो मां रफ़ुल यदैन करण ऐं रफ़ुल यदैन न करण जूं हदीसूं बि बयानु कयमि ऐं इन ॻाल्हि खे बयानु कयमि जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो इहो हुकुम पहिरियों हो, बाद में मनसूख़ थी चुको आहे। ऐं अक़ल जो बि तक़ाज़ो इहो आहे, जेकॾहिं कंहिंखे इल्मु हूंदो क़यासी तौर ते अक़ली तौर ते ॾिसंदा न रफ़ुल यदैन जो हुकुम अक़ली तौर ते बि मनसूख़ थी चुको आहे। उहो कीअं तव्हां गौर फ़िकिर कंदव सिर्फ़ु सम्झाइण जे लाइ। ऐं तमामु आइमा जो इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ आहे जो तकबीर तहरीमा वक़्तु, तकबीर तहरीमा थींदी आहे पहिरीं तकबीर अल्लाहु अकबर, इन वक़्तु सभिनी जो इत्तिफ़ाक़ आहे, सभिनी जो इजमा आहे त इन वक़्तु हथ खयां वेंदा ऐं सभिनी जो इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ ऐं इजमा आहे त जेकी सजदनि जूं तकबीरूं आहिनि, कादनि जूं तकबीरूं आहिनि, इन वक़्तु रफ़ुल यदैन न कयो वेंदो, इन ते सभिनी जो इत्तिफ़ाक़ आहे। इख़्तिलाफ़ हाणे कंहिं ते आयो, रुकू वारी तकबीर ते, त रुकू खां पहिरियां रुकू खां बाद वारी जेकी तकबीर आहे त इन जो जेको आहे न इन में इख़्तिलाफ़। हाणे अक़ली तौर ते ॾिसंदासीं इहा जेकी तकबीर आहे रुकू जी तकबीर, इन जी शरी हैसियत छा आहे ऐं इहा तकबीर कंहिं वांगुरु आहे? आया इहा तकबीर जेकी रुकू वारी तकबीर आहे तकबीर तहरीमा वांगुरु आहे इन जो हुकुम, या इहा रुकू वारी तकबीर जेकी आहे न सजदनि ऐं कादनि जी तकबीरनि वांगुरु इहा तकबीर आहे? जेकॾहिं गौर फ़िकिर कंदासीं त इहा जेकी रुकू वारी तकबीर आहे न तकबीर तहरीमा वांगुरु न आहे, बल्कि इहा तकबीर सजदनि ऐं कादनि जी तकबीरनि वांगुरु तकबीर आहे। छो? इन जूं काफ़ी वजूद आहिनि जो तकबीर जेकी तहरीमा हूंदी आहे, जेकी पहिरीं तकबीर चवंदा आहियूं अल्लाहु अकबर, इहा फ़र्ज़ आहे ऐं इन जे बग़ैर नमाज़ न आहे थींदी। जॾहिं त जेके ॿियूं तकबीरूं आहिनि उहे सुन्नत आहिनि, जेकॾहिं कंहिं तकबीर उहा न बि चई रुकुन में हलियो वियो त उन जी नमाज़ ते असरु न पवंदो आहे। इन खां अलावा अल्लाहु अकबर जे तकबीर तहरीमा चवंदा आहियूं त इन जो हुकुम हीअ आहे त पहिरियां कुझु मामला जे खाइण पीअण ॻाल्हाइण वग़ैरह हलाल, इन खां बाद इहे मना थी विया, हराम थी विया जंहिंजे करे इन खे तकबीर तहरीमा, जॾहिं त ॿियनि तकबीरनि जो इन तरह हुकुम न आहे, छो जो पहिरियों ई जेके आहिनि हुरमत अची चुकी आहे ऐं तकबीर तहरीमा फ़र्ज़ आहे, ही तकबीर सुन्नत आहे। त ख़ुलासा कलाम ही त जेकी तकबीर रुकू वारी जेकी तकबीर आहे न इहा तकबीर तहरीमा वांगुरु न आहे, बल्कि रुकू वारी जेकी तकबीर आहे इहा सजदनि जी तकबीर वांगुरु तकबीर आहे, कादनि जी तकबीर वांगुरु तकबीर आहे। त अक़ली तौर ते क़यासी तौर ते बि इहो मालूम थियो जीअं सजदनि
जी तकबीर जे वक़्तु रफ़ुल यदैन मनसूख़ थी वियो, क़ादनि जी तकबीर जे वक़्तु रफ़ुल यदैन मनसूख़ थी चुको आहे, त हाणे रुकू जी तकबीर, छो जो रुकू जी तकबीर जी जेकी शरी हैसियत आहे इहा सजदनि ऐं क़ादनि जी तकबीरनि वांगुरु आहे। इन जे करे हुकुम अक़ली तौर ते बि इहो साबित थियो त तकबीर तहरीमा वक़्तु हथ खयां वञनि ऐं इन खां अलावा जेके बि तकबीरूं आहिनि जॾहिं उन्हनि वक़्तु रफ़ुल यदैन नथो खयूं वञे, तकबीरूं नथो खयूं वञनि, हालांकि पहिरियों हुयो। अहादीस में ज़िक्र आहे त महबूब अलैहि नमाज़ शुरू कंदे रफ़ुल यदैन, रुकू में वेंदा बि हथ खणंदा हुआ, वापसि ईंदा बि हथ खणंदा हुआ, वरी सजदनि में वेंदा बि हथ खणंदा हुआ, वरी सजदे खां वापसि ईंदा बि हथ खणंदा। इहो इब्तिदा इस्लाम में हो, इहो हुकुम मनसूख़ थी चुको। सिर्फ़ु तकबीर तहरीमा वारो रफ़ुल यदैन बाक़ी रहियो, नमाज़ शुरू वारो, इन खां अलावा जेके नमाज़ जे अंदरि आहिनि उहे मनसूख़ थी चुका। त इन मां बि मालूम थियो त तकबीर तहरीमा खां अलावा जेको बि रफ़ुल यदैन आहे इहो इब्तिदाई इस्लाम जो हुकुम हो। बाद में महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन फ़रामींदा जेके हदीसूं असां ॿुधियूंसीं इन हुकुम जे तहत मनसूख़ थी चुको आहे। हक़ इहो ई आहे त सुन्नत हीअ आहे त रफ़ुल यदैन न कयो वञे, रफ़ुल यदैन मनसूख़ थी चुको आहे। बग़ैर रफ़ुल यदैन जे नमाज़ पढ़ण ही आइन सुन्नत जे मुवाफ़िक़ आहे। इहो ई सहाबा ऐं बिलख़ुसूस ख़ुलफ़ाए राशिदीन जो अमल आहे जो उहे नमाज़ जे अंदरि रफ़ुल यदैन न कंदा हुआ। असां इन ॻाल्हियुनि खे बयानु करे आया आहियूं ऐं उहे हदीसूं बि बयानु कयूंसीं जंहिंमां हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर बयानु फरमायो त हदीस पहिरियों रफ़ुल यदैन हुयो, बाद में मनसूख़ थी चुको। हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर इहो बयानु फरमायो पहिरियों रफ़ुल यदैन हुयो, बाद में मनसूख़ थी चुको। त सुन्नत नमाज़ बग़ैर रफ़ुल यदैन जे पढ़णु, पर पोइ बि मां जीअं पहिरियों बयानु करियो रफ़ुल यदैन न करणु ही सुन्नत आहे। इन जे बावजूदि जेकॾहिं कोई रफ़ुल यदैन करे थो त इनखे असां नाजाइज़ हराम न चवंदासीं, त नमाज़ उन जी बि थी वेंदी। लेकिन आइन हदीस जे मुताबिक़ हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो जेको आख़िरी हुकुम आहे उन हुकुम जे मुताबिक़ जेकॾहिं असां नमाज़ पढ़ंदासीं त रफ़ुल यदैन खे तर्क कंदासीं, बार बार हथ न खणंदासीं, भले पहिरियों दफ़ो खयोंसीं वरी किथे बि हथ न खणंदासीं, छो जो इहो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुकुम आहे। अल्लाह अज़्ज़ वजल खां दुआ आहे त जेको कुझु मां बयानु कयुमि दोराने गुफ़्तगू जेकॾहिं मूंखां बेअदबाना अल्फाज़ निकिरी विया हुजनि त अल्लाह तबारक व तआला मुआफ़ फरमाए, इनखे यादि रखण जी ॿियनि तक पुॼाइण जी तौफ़ीक़ ऐं सआदत अता फरमाए। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन। जिन हज़ार सुन्नतूं न आहिनि पढ़ियूं उहे सुन्नतूं अदा करे वठनि।